बदीन मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया अल्ताफ़ मेमण। नेशनल प्रेस क्लब बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आदम लगारी इल्ज़ाम हयो आहे त अज़ीज़ वलद आदम सूमरो तरफ़ां खेसि घटि वधि ॻाल्हायो वियो, धिका ॾिना विया ऐं जान लेवा धमकियूं ॾिनियूं वयूं। हिन चयो त जेकॾहिं संदसि भाइरनि भाइटनि या ॻोठाणनि खे को बि नुक़सानु पहुतो या को कूड़ो केस दाख़िल कयो वियो त हिन जा ज़िम्मेवार संदसि मुख़ालिफ़ धुर हूंदी। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान आदम वलद पलियो लगारी वधीक ॿुधायो त फिरदौस कॉलोनी खे लॻभॻि 12 साल अॻु गैस फ़राहम कई वई हुई ऐं 6 मीटर पिणु लॻल हुआ आहे, पर हाणे ज़बरदस्ती गैस लाइन पटण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं वञनि। हिन चयो त खेसि हिन हर वक़्तु गार गंद कई वञे थी ऐं ओताक ठाहिण खां बि रोकियो वञे थो। आदम लगारी मूजिबि अहमद वलद इसाक सूमरो, गनी वलद अहमद सूमरो ऐं अज़ीज़ वलद अहमद सूमरो खेसि ओताक अॾण ते गार गंद कई ऐं धमकियूं ॾिनियूं। हिन चयो त जेकॾहिं खेसि जानी या माली नुक़सानु पहुतो त हिन जा ज़िम्मेवार इहे टई ॼणा हूंदा। आख़िर में आदम लगारी IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साणसि इंसाफ़ कयो वञे ऐं खेसि मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।